अकबर खान मञण खां इनकार थो करे ऐं उनजो चवणु आहे त चाकर खान जो लाज त छा पर उनजी क़बर जा तव्हांखे निशान बि कोन मिलंदा। मरंदो इहो कमीनो हाणे मुंहिंजे हथां मरंदो। हाथी लेटाइणो आहे दिलावर खान, हाथी लेटाइणो आहे। छा तूं उन हाथीअ खे लेटाइण में कामयाबु वेंदे? रईस दिलावर खान, इन अकबर खान के मां मारींदुसि। मां। छा तूं मुंहिंजे लाइ इहो कमु कंदे सिकू? हा दिलावर खान, मां मारींदुसि अकबर खान खे। वाइदो तो कयां तोसां। अकबर खान जे सीने में सिधियूं गोलियूं साम्हूं वञणंदोमांसि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं मां मारियो वियसि न, ख़ैर आहे। दिलावर खान, जॾहिं अहिड़ा सरकश ऐं दिलेर नौजवान जुनून तो वटि आहिनि न त पोइ तोखे ॿियो छा खपे? इन कम जे बदिले तोखे छा घुर्जे सिकू? हुकम कर। मूंखे को बि मुआवज़ो न घुर्जे। बसि रईस दिलावर खान, मूंसां हिकिड़ो वाइदो कर। मुंहिंजी मौत खां पोइ मुंहिंजे अम्मा ऐं बाबा खे का बि तकलीफ़ न अचे। ईअं न थिए त मुंहिंजी मौत खां पोइ मुंहिंजा माउ ऐं पीउ वतन दर दर जा धिका खाईंदा। बाक़ी अकबर खान खे लेटाइण मुंहिंजो कमु आहे। सिकू, मां दिलावर खान तोसां अॼु वचन थो करियां त उन्हनि जी बाक़ी ज़िंदगी ॾाढी सुकून सां गुज़रंदी। त पर ठीकु आहे, मां बि सुबुह जो अकबर खान जे ॻोठ तरफ़ निकिरी थो वञा। शाम ताईं अकबर जी मौत जी ख़बर तोखे मिली वेंदी।